ख़बर शामिल कंदासीं खानपुर महार मां रिपोर्टर टीकमदास। खानपुर महार में असिस्टेंट कमिश्नर खानगढ़ ऐं सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी पारां केमिकल वारे खीर जी चांहि हलाईंदड़ होटलनि ऐं खीर जे दुकाननि ते छापा। हिकु होटल सील। एसी रिदाज़ारा टालपुर ऐं फूड कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि राणा नवीद अमन जी अॻवानी में खानपुर महार शहर जे मुख़्तलिफ़ होटलनि ऐं खीर जे दुकाननि ते छापा हणी खीर जा सैंपल वरिता। सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जे डॉक्टरनि होटलनि ऐं खीर जे दुकाननि ते पयल खीर जा सैंपल वठी चकास कया। कार्रवाई दौरान शहर में हिकु होटल ते केमिकल वारो खीर ज़ाहिर थियण ते होटल खे सील कयो वियो, जॾहिं त उन दौरान होटल मालिक ऐं टीम विच में मुंहमारी थी पई। छापनि जी ख़बर पवण ते केतिरनि ई होटल हलाईंदड़नि में थरथलो मची वियो। एसी रिदा ज़ारा टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अवामी शिकायतुनि ते कार्रवाई कई वई आहे। केमिकल वारो खीर हलाईंदड़ होटलनि मालिकनि खे बख़्श न कयो वेंदो। हिकु होटल खे सील करे बाक़ी होटलनि तां खीर जा सैंपल वठी चकास कया विया आहिनि। असांजूं कार्रवायूं जारी रहंदियूं। खीर में सिहत लाइ हाञेकार केमिकल मिलावट कंदड़ होटल मालिकनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।